मेहरबानी दीदार अली बाबा के जो दरिया वांगुरी अज़ीम है सलाम पेश करने जे लाइ आयो आहियां छो त हुनजो हमेशह खां मदार रहियो आहियां। हुन सां मुंहिंजूं ज़िंदगी जा केतिरा ई वरे आहिनि जेके गॾु गुज़रिया आहिनि। शेख अयाज़ जो शेर है त दरिया अंदर जा दहशत आहे केॾी क़यामत थी वेंदी तूं मां त रुगो हिन सिंधूअ में का लहर उभारे ॾींदासीं। त अली बाबा न फ़क़ति हिकिड़ी लहर पूरे हिकिड़े दरिया जेतिरी लहर सिंधी अदब में पैदा करे वियो आहे ऐं ता क़यामत जेसिताईं सिंध है सिंधी ॿोली है मोहन दड़े जी तहज़ीब है। अली बाबा जो नालो अमर रहंदो। अली बाबा पंहिंजे हमसर टही जेका 1965-66 खां लिखण जंहिं शुरू कयो जंहिंमें हू हिकिड़े बुनियादी तौर ते अफ़साना निगार जे तौर ते साम्हूं आयो जंहिंमें हमसर टही है जंहिंमें शौकत हुसैन शोरो है मुश्ताक शोरो है माणिक है अब्दुल कालमानी है ऐं फ़ख्र सां तो चवां त ही कामयाब तरीन जेका टिमूर्ती रही गुलाम रबानी आगरी जमाल अबड़े अयाज़ कादरी हफ़ीज़ शेख खां पोइ जेकॾहिं के अफ़साना निगारनि सिंधी अफ़साने में नई ज़िंदगी नओं असलूब नवां मौज़ू ॾिना त उन्हनि में अली बाबा ऐं हुनजे हमसर टहीअ खे यकीनन शुमार करे सघिजे थो। अली बाबा मलंग मस्त मौलाई क़िस्म जो माण्हू जे पंहिंजी सॼी ज़िंदगी वक़्फ़ कई असां हुनजो कुझु क़दुरु कयो कुझु न कयो। अली बाबा पंहिंजे गुफ़्ते में ज़बरदस्त गुफ़्तार जो मालिक है। हिन क़िस्म जी गुफ्तगू करण वारो बेबाक इंसान अली बाबा सैयद साले मोहम्मद शाह है। सैयद साले मोहम्मद शाह आवाज़ जो शाह लतीफ़ है। ही अहम गुफ्ता हुनजे आम गुफ्तगू जा त तव्हां सम्झो था त हुनजी स्क्रिप्ट जंहिंमें ड्रामे जा डायलॉग या कहाणी जो सीनारियो उनखे हू कहिड़ी तरह सां पंहिंजी सिंधी ॿोलीअ में पेंट कंदो हूंदो। हुनजी इनफरादियत इहा आहे जेका तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हुन पंहिंजे ख़ासि जेको हेठें ऐं लोवर ऐं शेड्यूल कास्ट जे जेके कैरेक्टर्स आहिनि उन्हनि खे नई ज़िंदगी ॾिनी। बाले शाही हुनजे शाहकार मुन्नो रांदीको दंगे मंझि दरिया इन जो ज़िक्र बार बार थींदो छो त अली बाबा जो ज़िक्र निकिरंदो त इन जो ज़िक्र त थियणो ई थियणो आहे। पर अली बाबा हिकिड़े ड्रामा राइटर जी हैसियत में रेडियो पाकिस्तान तां हुनखे मुराद अली मिर्ज़ा साहब जश्न तफ़सील में 1970 में इंट्रोड्यूस करायो। तमोचन रीह जा राही ऐं कारू झर जो कैदी कीरथर जा रखवाल ही सभु हुन जा शाहकार ड्रामा जेके कुझु असां बचाए छॾिया आहिनि जेके रेडियो ते ख़ासि तरह सां रोज़ जा राही ऐं तमोचन हुनजी रिकॉर्डिंग जंहिंमें मेहताब अख्तर राशिदी सैयद साले मोहम्मद शाह ॿिया ज़बरदस्त आर्टिस्ट हुनमें मुश्ताक मुग़ल अब्दुल कपड़ो जहिड़ा आवाज़ मौजूदु आहिनि। अली बाबा जी ऐं आख़िरी जेका ॻाल्हि करणु चाहींदुसि उहो त हू त हिकिड़ो हमसर जेके हुनजा ड्रामा निगार आहिनि उन्हनि में वॾे में वॾो ड्रामा निगार आहे। बिला शक त अमर जलील साहब जो ज़बरदस्त नालो आहे पर पंहिंजे मौज़ूआत ऐं सिंध जे दर्द ॾुख हेठें ऐं शेड्यूल कास्ट जे कैरेक्टर्स खे साम्हूं आणण वारी जेकॾहिं का हस्ती आहे त पोइ हमसरनि में अली बाबा आहे। अली बाबा जे नावल मोहन जे दड़े ते हर हाल में ॻाल्हाइबो ऐं बाक़ाइदा ॻाल्हाइबो रहिबो। उहो हिकिड़ी असांजे सिंध जे 20वीं सदीअ जे तारीख़ जो हिकिड़ो अनोखो मौज़ू थियल जंहिंखे रुगो हाइपोथेसिस हुयो त मोहन जो दड़ो हीअं हूंदो आहे। अली बाबा हुनखे अखरनि में चिटे असांखे ॾेखारियो। हुनखे राजा लाहौर जे बारे में नॉवल लिखण ते दस्तरस हुई जेको हू वर्बली असांखे ॿुधाईंदो रहंदो हो। काश हुनजा किथे हुन चैप्टर लिखिया हुजनि पर मोहन जे दड़े जी ॻाल्हि कंदुसि। मुंहिंजे भरिसां ताज वेठो आहे हिन वक़्तु ऐं सिंध में पंहिंजे हमसरनि में सभ खां वधीक अहम तरीन मौक़िक़ ऐं लेखक ऐं कदावर जी हैसियत ताज वेठो आहे। मूंखे दुरुस्त कंदो त हीउ जेको संबारा आहे असीं जेको डांसर संबारा कंदा था वठूं मोहन जे दड़े जी नाचणी त इन नाले खे ॾियण वारो बि अली बाबा आहे। जंहिं चयो त इन डांसर जो नालो ऐं संबारा थो रखां ऐं हाणे उतां क़यामत हुनजो नालो संबारा आहे। बाक़ी सर जॉन मार्शल असांखे संबारा थोरी ॿुधायो आहे। हुन त दी डांसिंग गर्ल हुनखे सॼो आहे जेका हिन वक़्तु दिल्लीअ में हुनजो रिप्लिका असां वटि मौजूदु आहे ओरिजिनल उते आहे। अहिड़ीअ तरह सां हुन शिवा जेको हीरो आहे मोहन जे दड़े जो हुन ठाहियो आहे ऐं उत्तम तारा जेका आहे उहा हुन हीरोइन ठाही आहे। त आउं चां थो त अली बाबा में कंहिं बि क़ौम जो लिटरेचर कहिड़ी ॻाल्हि जे करे ज़िंदा रहंदो आहे छाजे करे शाह लतीफ़ छाजे करे ज़िंदा आहे क्रिएटिविटी तख़लीक़ियत जे करे ज़िंदा आहे। त अली बाबा पंहिंजे अफ़साननि पंहिंजे ड्रामनि ऐं पंहिंजे नॉवल इन्हनि सभिनी जे हवाले सां पंहिंजी तख़लीक़ियत ऐं बेबाक पंहिंजे जेको हुनजो स्लूब आहे उन ते ज़िंदा रहंदो। ऐं आख़िरी ॻाल्हि आउं पंहिंजे दिलि जी कंदुसि छाकाणि त आउं हुनजे घर जो भाती आहियां। हर लिहाज़ खां हुनजी भेनरुनि जेके न्याणियूं आहिनि हुनजी ख़ानदान आहे
हुन सां मुंहिंजी तमामु उथड़ बि आहे ऐं फ़ख्र सां थो चवां त अॼु रुखसाना मुंहिंजी बेहद प्यारी भेण अली बाबा जी न्याणी, अलाह साईं हुनखे वॾी हयात ॾे, नाचाक रहे थी। हुनजी हिकिड़ी ॿी भेण जेका अनमैरिड आहिनि, त असांजा अदबी इदारा असीं हूअं तमामु वॾो दिलि सां चवंदा आहियूं त असीं फलाणनि जो हेतिरो मदद कंदासीं, हे कंदासीं। अली बाबा जो घर त ॾिसो, महल हुजणु घुरिजे, जीअं मोहन जे दड़े खे महल बनायो आहे, उनजो घर तव्हां यूसुफ ॻोठ में ॾिसंदो त भितियूं किरनि पियूं, लव जा वण बीठा आहिनि ऐं को पुरसाने हाल कोन्हे। त सिंध खे आवाज़ थो ॾियां त जेकॾहिं हिकिड़ो लखु बि असांजी अॼु रुखसाना खे ॾींदा त करोड़ रुपया अॼु रुखसाना लाइ गॾु थींदा आहियूं। उतां हयात जेका हयाती हुनजी आहे उहा ख़ुशहाल गुज़ारींदी। ऐं दीदार ऐं हुनजे दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो त हुन दरियाए सिंध जेको असांजे अमर आहे अली बाबा जो ख़ुदि पंहिंजी ज़ात में हिकिड़ो दरिया आहे, असांजो त महबूब दोस्त आहे। ऐं दोस्त उहो आहे त जीअं मेह कुंडीअ पूर या दिलवरा को दोस्त असीं, मुंहिंजी ज़िंदगी हुन सां साईं निसार हुसैनी जे करे ईअं ई गुज़री। ऐं तव्हांखे फ़ख्र सां थो ॿुधायां हिन दरिया जे किनारे तां त हुनजो पहिरियों जेको अफ़साननि जो मजमो छपियो आहे, धरतीअ धिकाणा, उन वक़्तु मुंहिंजी उमिरि मुश्किल सां 22-23 साल आहे, त मूंखे अली बाबा चए थो त हिन जो मुहाग नई टहीअ जो उभरंदड़ को लेखक लिखंदो। ऐं मूंखे फ़ख्रु आहे त ऐं जेको मूंखे लिखणु आयो हो त अली बाबा जे अफ़साननि जे पहिरें अरिड़हनि कहाणियुनि जे मजमे जो मुहाग मुंहिंजे हिसे में आयो, जेको अली बाबा जी इजाज़त सां मूं लिखियो, धरतीअ धिकाणा जो। त आउं पंहिंजे अली बाबा जी दोस्तीअ ते फ़ख्रु कयां, अली बाबा जे घराणे सां मुंहिंजी जेका उथ बि आहे उन ते फ़ख्रु कयां, अली बाबा जे जेको मूंसां दोस्तीअ जो रिश्तो रहियो उन ते फ़ख्रु कयां। ऐं आख़िर में दरियाए सिंध वांगुरु अली बाबा खे सलाम थो कयां, ऐं दरियाए सिंध अली बाबा तोखे असांजो सलाम ऐं असांजे ईंदड़ नस्ल, ईंदड़ सदियुनि जो, असांजे वालदेन जो, असांजी ईंदड़ पीढ़ियुनि जो तोखे सलाम।